मुझा प्यारा मुसलमान दोस्तों, अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सां मिड़नी जे मथां वॾी महिरबानी फरमाई आहे। सब जो अल्हम्दुलिल्लाह। जंहिं हिन 15वीं सदी में तव्हां ऐं असांखे पंहिंजे क़ुरान मजीद जे ॿुधण ऐं ॿुधाइण लाइ हिकिड़ी जॻह ते वेहण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए। अल्लाह जे तौफ़ीक़ खां सवा कोई भी कम कोन थींदो, उन जी तौफ़ीक़ आहे। तव्हां ऐं असांजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां अल्लाह वॾा इनाम कया आहिनि। उन्हनि इनामनि मां शहादत बि हिकिड़ो इनाम आहे। तव्हां खां थोरो मां अर्ज़ु करे पुछा कंदुमि त शहादत नेमत आहे कि न मुसीबत आहे? हाँ साईं, शहादत नेमत, मुसीबत न आहे। मुसीबत में भी असांखे सब्र करण जो हुकुम आहे, पर शहादत त नेमत आहे। नेमत ते माण्हू ख़ुशि थींदो आहे। शहादत एॾी वॾी नेमत आहे जो तव्हां ऐं असांजे रहबर रसूलुल्लाह फरमायो त मुंहिंजी दिलि हीअं थी चाहे उक़्तलु सुम्म उहया, उक़्तलु सुम्म उहया, उक़्तलु सुम्म उहया। 3 दफ़ा सवाल नबीअनि जे सरदार फरमायो त मुंहिंजी दिलि ईअं थी चाहे त मां हिकिड़ो दफ़ो रब जे रस्ते में शहीद थी वञा, वरी ज़िंदा थियां, वरी ॿियो दफ़ो शहीद थियां, वरी ज़िंदा थियां, वरी 3 दफ़ो ज़िंदा थियां, वरी शहीद थियां। इन मां तव्हां सम्झो त शहादत केॾो वॾो इनाम। ॿी हदीस पाक में तव्हां असांजे रहबर रसूलुल्लाह फरमायो, जंहिं मुंहिंजे उम्मती जे दिलि में शहादत जो शौक़ु पैदा नथो थिए, उन जी मौत मुसलमानी न थी। अॼु पको इरादो कयो दिलि में त अल्लाह असांखे मौत मिले त शहादत वारे। मरणो त बाबा आहे ई आहे। 1000 साल उमिरि मिले पोइ बि मरणो आहे। इन विच में हिकिड़ो हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह जो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां। हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह खे जॾहिं हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम मारणु आयो, छो त नबीअनि खां अॻु में पुछा थींदी आहे, इहा उन्हनि जी इज़त ऐं मक़ाम आहे। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम इज़राईल अलैहिस्सलाम खे चयो त ख़लील ख़लील खे मारींदो आहे न सम्झो। इब्राहिम अलैहिस्सलाम इज़राईल अलैहिस्सलाम खे चयो त ख़लील ख़लील खे मारींदो आहे। अखियुनि खे वठे थी रोशनी। ख़लील ख़लील खे मारींदो आहे। वो रब जवाब कहिड़ो ॾिनो? रब पाक फरमायो त मुंहिंजे प्यारे ख़लील खे चओ त ख़लील ख़लील जे मिलण खां न टाईंदो आहे छा? ख़लील ख़लील जे मिलण खां न टाईंदो आहे छा? मौत मुलाक़ात जो ज़रियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो पोइ मां तयारु आहियां। इन मां तबई तौर ते समझ में अचे थो त असांखे मौत पसंदि न आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमायो त जंहिं माण्हू खे मौत जे वक़्तु अल्लाह जो प्यार ऐं मोहब्बत यादि थो अचे त अल्लाह बि उनखे प्यार ऐं मोहब्बत थो करे। मन करे लिका अल्लाह करे अल्लाह लिका। जेको अल्लाह जे मुलाक़ात खे नापसंदि कंदो त अल्लाह बि हुनजे मुलाक़ात खे नापसंदि कंदो। वो अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ु कयो, साईं असां सभई मौत खे नापसंदि था कयूं।
मसले पुछण लाइ फरमायो त इन मां मुराद ही आहे त जॾहिं इज़राइल अलैहिस्सलाम साह कढणु अचे उन घड़ी में जेको अल्लाह जे मुलाक़ात खे नापसंदि कंदो त अल्लाह बि उन जे मुलाक़ात खे नापसंदि कंदो। इन वक़्त में जेको अल्लाह जे मुलाक़ात खे पसंदि कंदो त अल्लाह बि उन जे मुलाक़ात खे पसंदि कंदो। तंहिं करे दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांखे मौत जे वक़्तु रब जी मुलाक़ात खे पसंदि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़ो पोइ साॻी ॻाल्हि ते मोटी था अचूं। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन कलमे जो नालो आहे अफ़ज़लु ज़िक्र। इन कलमे जो नालो आहे कलमो तय्यब। अवा इहो कलमो पूरो आहे कि अधूरो आहे? सभई चओ इहो कलमो बिल्कुलु कामिल अकमल आहे। 1.25 लख नबियनि जे सरदार 1.25 लख सहाबा खे इहो कलमो पढ़ायो। मिठड़े अली खे बि इहो कलमा पढ़ायो, ख़ातून जन्नत खे बि इहो कलमो पढ़ायो। बाक़ी जिन खे एतमाद कोन्हे त पुछ पोयूं मिलाइनि था पिया, भली वञी मिलाइनि। असांजो कलमो पूरो आहे ऐं क़ुरान में बि आहे। सूरत मुहम्मद में लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह। सूरत फतह में लिखियो पियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। असांजो कलमो क़ुरान में। मां अर्थ कयो त इहो कलमो अफ़ज़ल ज़िक्र। इन जे पढ़ण सां इंसान मुस्लमान थिए थो, मोमिन थिए थो। महबूब करीम फरमायो, तिबरानी शरीफ़ हदीस जो किताब आहे, उन में हदीस पाक लिखी पई आहे त जेको शख़्स इन कलमे खे रोज़ानो 100 दफ़ा पढ़ंदो 24 कलाकनि 24 कलाकनि में जेको इन कलमे खे 100 दफ़ा पढ़ंदो, इहो क़यामत जे ॾींहुं उथंदो त उन जो चहिरो 24 जे चंड वांगुरु चमकंदो। मां चवंदो आहियां 100 दफ़ा पढ़णु सवलो आहे, ख़ासि तौर ते निमाज़ी माण्हू लाइ। हर निमाज़ खां पोइ 20 दफ़ा सवलो। जेकॾहिं ईअं न त वुज़ू करे रात जो बिस्तरे ते वेही काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे 100 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी पछाड़ी में मुहम्मद रसूलुल्लाह चई मालिक खां दुआ घुरे त रब जॾहिं मारे त ज़ुबान ते कलमो जारी कजां। बाबा जेका शइ पकल हूंदी आहे न, मरण जे वक़्तु बि ज़ुबान ते उहा जारी थींदी आहे। मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो किताब लिखियलु आहे, उनजो नालो आहे जज़ाउल आमाल। उन में लिखियो अथई त हिकिड़ो माण्हू मरे पियो, उन जे माइटनि उन जे मथां बीही चयोसि त कलमो त पढ़। कलमो पढ़ियो, चयो कलमो पढ़। तो माइटनि खे चयो पियो त मुंहिंजे कपिड़े जो दुकानु आहे, उन मुंहिंजे दुकान में फलाणे पासे ॾऊं ॾाढो भलो कपिड़ो अथव। वरी चवण से कलमो पढ़। चई फलाणो माण्हू जेको आहे न ॾेती लेती जे हिसाब सां ॾाढो भलो अथव। पछाड़ी ताईं लिखियो पियो आहे किताब में त कलमो न पढ़ियई, इहे 2 अखर चवंदो रहियो, कपिड़ो भलो, ॾेती लेती जो भलो। तव्हां असां जेकॾहिं कलमे खे पढ़ंदासीं, इंशा अल्लाह ताला रब जे रहमत में असांखे यकीन आहे त मरंदे घड़ी इहो कलमो जारी थींदो इंशा अल्लाह। उहो महबूब फरमा जंहिंजे ज़ुबान ते कलमो जारी थियो, उनखे मां ॾसे थो छॾियां दख़ल जन्नत जन्नती थी वियो। जन्नती क़बर बि जन्नत अथव। अल क़बर रोज़तुम मिन रियादिल जन्नह औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नीरान। महबूब फरमायो क़बर या त जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे या जहन्नम जे खॾुनि मां हिकिड़ी खॾ आहे। रब खां सभु दुआ घुरो त रब असांजे क़बरुनि खे जन्नत जो बाग़ बणाए। ऐं नबी साईं वज़ीफ़ा ॾसे विया आहिनि उम्मत खे, का शइ लिकाए न रखी अथनि। फरमाई जो क़ौम जो उम्मती हर निमाज़ खां पोइ आयतल कुर्सी खे हिकिड़ो भेरो ॾे। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुम वला नौम
इहा आहे आयतल कुर्सी। इनखे हिकिड़ो भेरो ॾे, महबूब फरमाए अक़ीदा बि सही रखे। हाणे इन जे मरण जी देरि आहे, क़बर खे जन्नत जे बाग़ थियण जी देरि न आहे। आवा सवलो वज़ीफ़ो ॾुखियो आहे। हिन विच में अञा ॿियो बि ॾसियां, नबी साईं जा वज़ीफ़ा। छो त आम तौर ते असां में इहा शिकायत आहे त असांजे रिज़्क़ रोज़गी में बरकत कोन्हे। जंहिंजो जहिड़ो बि धंधो आहे, वुज़ू करे लिइलाफ़ क़ुरैशिन 11 दफ़ा पढ़े, इंशाअल्लाह रिज़्क़ रोज़ी में बरकत थींदी। जहिड़ो बि धंधो थिए, पर बावज़ू हुजे। अल्लाह ताला तव्हां सां समूरनि खे बावज़ू थी सुम्हण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बावज़ू थी जेकॾहिं सुम्ही पियो, मौत अची वियसि, त इंशाअल्लाह ताला इहो क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां उथंदो। हिकु ॿ ॿिया वज़ीफ़ा नबी साईं जा ॾसे पोइ साॻी ॻाल्हि ते मोटूं। मुंहिंजे महबूब फरमायो, जेको मुंहिंजो उम्मती रोज़ानो सिजलथे जी निमाज़ खां पोइ ऐं सुबुह जी निमाज़ खां पोइ औज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम 3 दफ़ा चई, पोइ हुवल्लाहु लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल ग़ैब व शहादत हुवर रहमानुर रहीम। इहो आहे सूरत हशर जूं पोयूं आयतूं 28 सिपारे में। सुबुह शाम हिकिड़ो दफ़ो इनखे भेरो ॾे, अल्लाह पाक उन जे हिफ़ाज़त लाइ 70,000 फ़रिश्ता मोकिल कंदो। इहे सभु मां मुंड में चयो त नबी साईं जे उम्मत खे कम सवला, सवाब घणो। वरी फरमायो त जेको मुंहिंजो उम्मती 8 ॾींहंनि में सूरत दुखान खे हिकिड़ो भेरो ॾींदो। 8 ॾींहंनि में सूरत दुखान आहे 25 सिपारे, उनखे जेको हिकिड़ो भेरो ॾींदो, 8 ॾींहंनि ताईं रब पाक उन जे हिफ़ाज़त लाइ पंहिंजे तरफ़ां 70,000 फ़रिश्ता मोकिलियो। फरमायो त सुम्हण महिल जेकॾहिं तव्हां आयतल कुर्सी पढ़ी सुम्हंदो, तव्हांजे घर जी चोरी न थींदी। छो नबी जूं सभु ॻाल्हियूं सचियूं, सभु ॻाल्हियूं सचियूं। हिकिड़े वाइज़ में मां इहा ॻाल्हि ॿुधाई, पोइ वरी 10 सालनि खां पोइ माण्हू मूंखे मिलियो। मूंखे चईंसि मां तव्हांजे वज़ीफ़े खे आज़मायो। मां चयो कीअं? चई राति जो मां आयतल कुर्सी पढ़ी सुम्हंदो हुउमि, हिकिड़ी राति मुंहिंजे घर में चोर घिरिया, मूंखे जाग थी पई, भॼी विया। मां चयो मुंहिंजो वज़ीफ़ो न आहे, 1.25 लख नबीअ जे सरदार जो वज़ीफ़ो आहे। सो मां अर्ज़ु कयो तव्हांजे ख़िदमत में त शहादत, यादि आहे मुंड में, शहादत नेमत आहे, मुसीबत न आहे। मुसीबत में बि असांखे सब्र करण जो हुकुम आहे, पर हाणे नेमत ते जो माण्हू पिट खोह कनि था, त पोइ असां छा कंदासीं? असां कुझु करे सघूं था? जाइज़ आहे नाजाइज़ आहे, इहो अलॻि मसइलो आहे। कॾहिं कॾहिं घर में जो नंढो ॿारु किरोध कंदो आहे, कंदा आहिनि किरोध की न? नंढा ॿार ख़र्ची जे लाइ, पोइ अबू अमा चवंदुसि कोन्हे, त घर जे सॼे थल्हे ते लेथड़ंदो आहे। पोइ जेतिरो परचाईंदसि तेतिरो रोईंदो। अमा परचाईंदसि, अदी परचाईंदसि, बसि न कंदो। पछाड़ी सभु तंग थी चवंदसि छॾे थो धूड़ पाए। ईअं की न? असां छा सम्झायूं हिननि खे? हिकिड़े अलाह वारे चयो, ख़ुदि का सर ख़ुदि का जूता। मुंहिंजे पाक पैगंबर सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जी शहादत, मां ईअं चवंदो आहियां त ज़ुल्हज खां वठी, ज़ुल्हज आहे मुस्लमाननि जो आख़िरी महीनो, मुहर्रम आहे मुस्लमाननि जो पहिरियों महीनो, ज़ुल्हज बि शहादत जो महीनो आहे, मुहर्रम बि शहादत जो महीनो। ज़ुल्हज जे 18 तारीख़ ते महबूब करीम 1.25 लख नबियनि जे सरदार जो प्यारो न्याणो उस्मान गनी शहीद थियो। हिकु दफ़ो सलाह शरीफ़ पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि बारिक वसल्लम। सलात पढ़णु वॾो सवाबु थियो। नबी साईं फरमायो, जेको मुंहिंजो नालो ॿुधे मां ते सलात न पढ़े, इन जहिड़ो बख़ील ई कोन्हे।
छो त पैसनि जे ॾियण सां त पैसा खुटंदा आहिनि, कंहिंखे जो ॾियो 50 रुपया 100 रुपया, और नबी साईं फरमाया जेको मां ते सलात पढ़ंदो उनजो कुझु खुटंदो न मिलंदुसि। छा मिलंदुसि? फरमाया मुंहिंजो उम्मती मां ते हिकिड़ो दफ़ो सलात पढ़े, मालिक उन मुल्क उन ते 10 रहमतूं मोकिलियूं, उन जा 10 गुनाह माफ़ कंदो, उन जा 10 दर्जा बुलंद कंदो। माना का शइ निकिती न मिली 10 दफ़ा जे करे पाण पढ़ूं, अल्लाह अकबर, त 100 रहमतूं हुन मालिक जूं मिली वञनि। ऐं जेको पाण कलमो पाक पढ़ियोसीं, इन जे पढ़ण सां हिकु उन जी फज़ीलत मां तव्हांखे ॿुधाई, ॿी फज़ीलत बि आहे। इन कलमे जे पढ़ण सां तव्हां असांजे खाते में जन्नत जो प्लाट लिखिजी वियो। जन्नत जो प्लाट घणा फुट इहो ॿुधायो कोन्हे, घणा फुट इहो कोन्हे ॿुधायो, छो त अर्ज़ हा का अर्ज़ समा वल अर्ज़। अल्लाह क़ुरान में थो ॿुधाए त जन्नत मां वेकिरी ठाही आहे, रब केॾी ऐं आसमान ज़मीन गॾायो अञा वञे, माना फुट बि त एॾा घणा मिलंदा न। महबूब फरमा वहे कयान, मुंहिंजा उम्मतियो उहे फुट अथव ख़ाली, बंगलो ठहियलु कोन्हे, पर उन ते जेको बंगलो ठहंदो उन में सिर सोन जी, सिर चांदी जी, गारो अतुर अंबर जो। काॾों आणियो? महबूब ॾसे वियो, सवलो वज़ीफ़ो ॾसे। हज़रत उमर साईं खे फरमायूं 10 दफ़ा 24 कलाकनि में कुल अल्लाह पढ़ो, हिकिड़ो दफ़ो त पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। 10 सिपारनि जो सवाब सभिनी जे खाते में लिखिजियो, जहां पढ़ियो, मिंट बि कोन लॻे। 10 दफ़ा जेको पढ़ंदो उन जे लाइ जन्नत में महलात ठहंदो, महलात हदीस में आहे। पोइ उमर फारूक सचो रज़ियल्लाहु ताला महबूब जे ख़िदमत में अर्ज़ु कयोसीं, पोइ त खोड़ महलात ठाराईंदासीं असां। 10 दफ़नि जी महलात ठहे, 50 दफ़ा पढ़ूं त 5 महलात थी विया न। पोइ महबूब छा फरमायो? महबूब करीम फरमायो उमर वल्लाहुल गनी, अल्लाह शाहूकार आहे, तव्हां जेतिरा ठाराईंदो ओतिरा मिलंदा। दुआ कयो त महलात मिले, दुआ कयो। बाक़ी नबी साईं त ही फरमायो मौज़ो सौतिन फिल जन्नत खैरुम मिन दुनिया व मा फीहा, मुंहिंजा उम्मती तोखे जन्नत में लकुड़ रखण जेतिरी जॻह मिले, दुनिया ऐं दुनिया जे सॼे सामान खां मथे थी। अल्लाह ताला तव्हां असांखे जन्नतुल फिरदौस अता फरमाए। मां अर्ज़ु पे कयो तव्हांजे ख़िदमत में त ज़ुल हज बि छाजो महीनो आहे? छाजो? मां पूरी थिए। अल्लाह अकबर, अल्लाह لا حول ولا قوة لا حول ولا قوة हज़रत उस्मान गनी महबूब जो उहो प्यारो न्याणो आहे। महबूब करीम पाण फरमायो, क़ुरान करीम में लिखियो पिया रब्बुक यख़्लुक़ु मा यशाउ व यख़्तार, रब तुंहिंजो पैदा बि कंदो आहे, चूंडींदो बि। महबूब फरमा अल्लाह मूंखे चूंडे चूंडे 1.25 लाख नबियनि जो सरदार बणायो, 1.25 लाख नबियनि जो, ऐं चूंडे चूंडे मूंखे 1.25 लाख शागिर्द ॾिनई।
वरी चूंडे चूंडे सवा लख मां चार ॾिनई। ॿिनि खे मुंहिंजो सहुरो कयईं, ॿिनि खे मुंहिंजो न्याणो कयईं। ॿी हदीस पाक में फरमा अल्लाह पाक मूंखे 4 वज़ीर ॾिना आहिनि, 4 वज़ीर, 2 आसमाननि ते 2 ज़मीन ते। आसमाननि वज़ीरनि जो नालो आहे, हिकिड़े जो जिब्राइल, ॿिए जो मीकाईल। ज़मीन ते जेके मुंहिंजा 2 वज़ीर आहिनि, हिकिड़े जो नालो आहे अबू बकर, ॿिए जो नालो आहे उमर। चओ रज़ी अल्लाह ताला अन्हुमा। इन्हनि खां साईं जन केॾा ख़ुशि आहे। उस्मान गनी जी शहादत, 40 ॾींहं पाणी बंदि हो। घणो बाबा तव्हांजो? हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो 40 ॾींहं पाणी बंदि हो बाबा। इन खां वधीक को मज़लूम थींदो छा? असां सुन्नी बि सुन थी आहियूं। 40 ॾींहं पाणी बंदि। ॿाहिरि निकिरी फरमाई बाग़िन खे, बाग़ी हुए त महबूब फरमायो त मदीने में फलाणो खूह जेको ख़रीद करे वक़ुफ़ कंदो उन लाइ जन्नत आहे। चई उहो खूह मां ख़रीद कोन कयो? चई हाओ। चई पोइ अॼु मुंहिंजे लाइ पाणी जो ढुक बि बंदि आहे। वरी फरमाए त महबूब करीम फरमायो जेको मस्जिद नबवी जे वधाइण लाइ प्लाट वठी ॾींदो, मां वठी ॾिनो। चई वठी ॾिनो। चई अॼु मुंहिंजी निमाज़ बि बंदि आहे। उस्मान गनी जे पाणी खणी वञण वारा केरु आहे ख़बर अथव? इहे बि कुझु ॻाल्हियूं यादि कयो। उस्मान गनी जे पाणी खणी वञण वारा हिकिड़ो हसन हो, ॿियो हुसैन हो। उस्मान गनी जे दरवाज़े ते पहरेदार हसन ऐं हुसैन हो। हाणे मूंखे ॿुधायो त हिन जो पाण में प्यारु हुयो की न हुयो? असांखे इहा ई ख़बर कोन्हे त 1 साल खां अॻु में अलाए छा हो त जेके 1400 साल असां खां अॻु में गुज़री विया आहिनि उन्हनि जे हक़ में तोखे मूंखे फ़ैसिले करण जो कोई हक़ कोन्हे। हिकिड़ी चांडे साहिब जी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। थकिजी त न पिया आहिनि? थकिजी पिया हुजो दुआ करणु। चांडियो साहब हज़रत साईं ॿेर शरीफ़ वारनि वटि रहमतुल्लाह अलैह रहमतन वासिया सभई चऊं, उन्हनि वटि ईंदो घणो ईंदो। छो त साईं ॿेर शेवार रहमतुल्लाह अलैह उन्हनि वटि हिकिड़ो किताबु पढ़िया, पोइ ईंदो हो त हुननि जा ॾाढो गोॾा बणी विया, एॾी इज़त कंदा हुआ। हिकिड़ो दफ़ो हुते आया, चांडे साहिब जो हिकिड़ो पुटु शियो हो, उन मौलाना खे चयो त हल मुंहिंजे शीयनि सां मुनाज़रो कर कंबर में। कंबर में ॿेर शरीफ़ ॾे लड़बो आहे त पहिरीं उन्हनि जी इमाम बारगाह। उते आयो चांडे साहिब पंहिंजी जुती हथनि में खई, जुती। शीयनि चयोसि आ जुती छो था तव्हां खणी हलो, हिते कोई कोन खणंदो। चई हा। चई नबी साईं जे ज़माने में शिया हुआ, पोइ माण्हुनि जूं जुतियूं चोराईंदा हुआ, तंहिं करे मां अंदरि खयूं थोरा। सम्झो, इन हिकिड़े अखर में मुनाज़रो पूरो थी वियो। चई नबी साईं जे ज़माने में हूंदा हुआ शिया, उहे जूता चुराईंदा हुआ, तंहिं करे मां पंहिंजी खयूं थोरा। त हुन फौरन चयो साईं नबी साईं जे ज़माने में त शिया हुया ई कोन। चई शिया हुया ई कोन त पोइ छाजो मुनाज़रो? त हुयो ई कोन त मुनाज़रो छाजो कयो? हीअ असांजा आलिम सदोर। हा, मां अर्ज़ पे कयो तव्हांजे ख़िदमत तालीह में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे लाइ महबूब फरमायो कुल नबीन रफ़ीक़ुन व रफ़ीक़ी फिल जन्नत उस्मान। हर नबी जो जन्नत में साथी हूंदो, मुंहिंजो साथी उस्मान। तव्हांखे इहा ॻाल्हि बि मालूम हुजणु घुरिजे त मिठड़े अली सभचो रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ॾाज ॾावण जा पैसा कान ॾिना। उन्हनि जे किताबनि में लिखियलु आहे, अहले तशय्युअ जे किताबनि में, मुहजन में त आई आहे। उन्हनि में लिखियलु आहे त मिठड़े महबूब करीम हिकिड़े ॾींहुं अली साईं खे चयो, अली
मां तोखे पंहिंजी नंढी नियाणी ख़ातून जन्नत निकाह में ॾियणु चाहियां थो। पाण साईं जन चयो तव्हां असांजे सिंध जे मुआशिरे में रवाज ॿियो आहे कहिड़ो त कुंवारे तां कंहिंखे न चवंदा आहिनि त मां संग वठि, घोटे तां वेंदा आहिनि। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन रस्म खे टोड़ियो, कुंवारे ते चयो त मां तोखे पंहिंजी नियाणी ॾियण लाइ तयारु आहियां। मिठड़े अली साईं चयो साईं मां वटि त ॾोकड़ ई कोन्हनि, ॾोकड़ ई कोन्हनि। हाणे साईं जन फरमाइनि सां तो वटि ॾोकड़ कोन्हनि त कीअं तोखे ॾियां, ईअं न चयूंसि। चईंसि तो वटि ज़िरह आहे, ज़िरह लोह वारो चोलो जेको जहाद में पाइबो आहे, चई हा आहे। चए वञे मदीने जे मार्केट में खपाया, पोइ वरी वठंदासीं ॿियो। मदीने जे मार्केट में खणी वियो, पहिरियों पहिरियों हज़रत उस्मान गनी हुन सां मिलियो। पुछांसि अली, चई जी सभु चओ रज़ी अलाह ताला। अॼु तुंहिंजे मुंहं में मूंखे चमक नज़र थी अचे, ख़ुशी नज़र थी अचे। चई हा। चई छो? चई मुंहिंजी शादी महबूब जे घरों थिए थी, तव्हांखे ख़बर न आहे छा? चई न मूंखे त न आहे, तंहिं करे चमक आहे। चई मार्केट में छो आयो आहे? चई ज़िरह विकिणण आयो। चई मूंखे ॾे। हज़रत उस्मान उहा ज़िरह वरितसि। उन दौर में पैसा हूंदा डेंगला रुपया, जी पंहिंजे पाकिस्तान में पहिरियों हुया, हाणे ख़तमु थी विया आहिनि। चई झोली झल। हज़रत अली साईं झोली झली, हज़रत उस्मान गनी ॿ टे बुक भरे पैसनि जा हुन झोली में विधा। मिठड़े अली साईं सभु चो रज़ी अलाह ताला पुठी ॾिनी, चंद कदम खईं, पोयों हज़रत उस्मान सॾु कयोसि त बीठो। चई इहे पैसा तोखे ॾियां थो शादी जे मदद में, हे ज़िरह ॾियां थो तोखे तोहफ़े में। हे ही उन्हनि जी मोहबत। पाण जॾहिं महबूब करीम वटि आयो, सॼो हवाल ॿुधायसि त महबूब खिलनि पिया, फरमाइनि पिया मूंखे उस्मान में इहा ई उमेदु हुई जेका तोसां कई अथई, मूंखे इहा ई उमेदु हुई। पोइ पैसा साईं जे आॾो रखियईं। साईं जन फरमायो त अबू बकर खे ॻोल्हे अचो, बिलाल खे बि ॻोल्हे अचो। ॿिन्ही खे ॻोल्हे आया। अबू बकर साईं खे पैसा ॾिनऊं, फरमायो वञ ख़ातून जन्नत लाइ हिकिड़ो जोड़ो मार्केट मां ख़रीद करिया। उन दौर में बि ठहियल कपिड़ा मिलंदा हुआ, जीअं हाणे मिलनि था। हिकिड़ो जंड ख़रीद करिया, हिकिड़ो दिलो ख़रीद करिया, हिकिड़ो मुसलो ख़रीद करिया। इहो सभई ॾाज आहे साईं ख़ातून जन्नत। पोइ जॾहिं ॾाज अची वियो, हिकिड़ो जंड बि ख़रीद करिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद शरीफ में ख़ातून जन्नत जो मिठड़े अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु सां निकाह पढ़ियो। ये सभई शाहिद, अबू बकर भी शाहिद, उमर भी शाहिद, उस्मान भी शाहिद। ये सब सहाबी महबूब जे न्याणी ऐं मिठड़े अली जे निकाह जा शाहिद। वो शाहिद जॾहिं अहिड़ा हा त बचड़ा बि त हसन हुसैन जहिड़ा पैदा थिया न। इहो बि तव्हांखे मालूम हुजणु खपे। तव्हां असांखे ख़बर आहे त जॾहिं शादी थींदी आहे त घोट ऐं कुंवार खे हिकिड़ो कमिरो अलॻि ॾिबो आहे। उहो कमिरो जंहिंमें ख़ातून जन्नत ऐं मिठड़े अली साईं खे विहारियो वियो, उनखे लेपे ऐं चोपे ॾियण वारी अम्मा आशा ऐं अम्मा हफ्सा हुई। अम्मा आशा अबू बकर सिद्दीक़ जी न्याणी, अम्मा हफ्सा उमर फारूक जी न्याणी हुई। ॿई मिठड़े महबूब जूं घरवारियूं, मिठड़ी ख़ातून जन्नत जूं अमड़ियूं। बाबा वेगियूं आहियूं छो त मिठड़ी ख़ातून जन्नत खदीजतुल कुबरा जी न्याणी हुई। हे बि त हुन जूं माइरूं थियूं न, जंहिंखे माइटेली माउ चइबो आहे। ऐं महबूब जी प्यारी घरवारी आशा सिद्दीका तव्हां असांजी छा आहियो? सुजाॻो थोरो तवजो कयो। मां ही चवंदो आहियां
हे ॻोठ कहिड़ा बि मुला छुटो माण्हू तव्हांखे चवंदा फलाणी माई तुंहिंजी माउ आहे मां चवंदो आहियां त हिकिड़ी माउ उहा आहे जंहिंखे ॻोठ वारा चवनि ॿी माउ उहा आहे जंहिंखे अरसनि जे मालिक माउ चयो आहे हिन क़ुर में लिखी छॾियो अथई अचो त पुछूंसि फरमाया अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम रब फरमायो मुंहिंजा बानड़ो ॿुधी छॾियो जेका औरत महबूब जे निकाह में आई उनजो नालो मां क़यामत ताईं मोमिननि जे लाइ अमड़ रखी छॾियो नबी जे निकाह में जेका बि औरत आई क़यामत ताईं तव्हां असांजी अम्मा आहे मुंहिंजे पाक पैगंबर सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशकात शरीफ़ जे हदीस जुल्द सानी में लिखी पई अथव महबूब करीम हिकिड़े ॾींहुं आशा सिद्दीक़ा खे फरमायो आशा मां 8 घरनि में हूंदो आहियां जिब्राइल मां वटि क़ुर खणी न ईंदो आहे पर तो वटि हूंदा त जिब्राइल मां वटि अलाह जो क़ुर खणी ईंदो आहे अलाह क़ुर में फरमायो अल ख़बीसात लिल ख़बीसीन वल ख़बीसून लिल ख़बीसात वत तय्यबात लित तय्यबीन वत तय्यबून लित तय्यबात उलाइक मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम अल्लाह पाक फरमायो त पाक औरतूं पाक मर्दन लाइ असांजो अक़ीदो ईमान आहे महबूब जो जिस्म अतहर पाक जंहिंजे जिस्म अतहर ते सारी ज़िंदगी में मख न वेठी उन महबूब जे बिस्तरे ते जेका औरत सुती रब उनखे चइबो इहे पाक थियनि महबूब जूं घरवारियूं क़ुर थो चए पाक मुंहिंजा मिठड़ा मां अर्ज़ु पे कयो त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हो शहीद थियो मदीने में शहीद थियो क़ुर पढ़ंदे सिबगत अल्लाह व मन अहसन मिन अल्लाह सिबगतन व नहनु लहू आबिदून पहिरें सिपारे में लिखियो पियो अथव इन क़ुर जी आयत खे हज़रत उस्मान गनी पढ़े पियो मथों तलवार लॻी खून जा कतरा इन आयत ते किरिया हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थी वियो ऐं मां अर्ज़ु कयो त शहादत नेमत आहे अवा महबूब जा ख़लीफ़ा घणा थोरो ॾाढे ॻाल्हायो 4 चइनि मां 3 शहीद आहिनि 3 शहीद आहिनि उमर साईं शहीद उस्मान साईं शहीद हैदर करार साईं शहीद वरी थोरो अॻिते हलो त साईं जा ॾोहिटा शहीद हसन हुसैन शहीद शहादत नेमत आहे एॾी नेमत आहे जो अल्लाह क़ुर में चए थो त कलमे पढ़ंदड़ो मां रब तव्हांखे झलियां थो जेको मुंहिंजे रस्ते में शहीद थी वञे उनखे मुअल न चओ एॾो मक़ाम आहे अचो त पुछूं क़ुर खां फरमाया वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून कल में पढ़ंदड़ो मां तव्हांखे झलियां थो त जेको मुंहिंजे रस्ते में क़तल थी वञे उनखे मुअल न चइजो इहे जेर आहिनि असांजो अक़ीदो ईमान आहे त महबूब जा सभु सहाबी जेके शहीद आहिनि ज़िंदा आहिनि जंग बदर में 17 सहाबी शहीद थिया जंग ओहद में 70 सहाबी शहीद थिया 70 उन 70 में महबूब जो चाचो बि हो उन 70 में महबूब करीम जो चाचो बि हो जंहिंजो नालो हज़रत हमज़ा हो काफ़र उनखे कीअं शहीद कयो उनजो नक बि कपे छॾियऊं चप बि कपे छॾियऊं पेट चीरे उन मां जेरो कढी उनखे बि जेको आहे सो काफ़रनि चॿाड़ियो महबूब करीम ऐलान फरमायो सैयद शुहदा हमज़ा जेतिरा बि शहीद उथंदा उन्हनि जो सरदार मुंहिंजो चाचो हज़रत चओ हमज़ा हूंदो ॿिए पासे ॾो फरमायो सैयदा शबाब अहल जन्नह
अल हसन वल हुसैन, नौजवाननि जा सरदार हसन ऐं हुसैन हूंदा। मुंहिंजे पाक पैगंबर सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एॾा प्यारा हा जो ॿिन्ही खे पंहिंजे राननि मुबारकनि ते विहारे भाकुर पाए उन्हनि खे चुमियूं ॾेई हीअं चवंदा हुआ त जंहिंखे मुंहिंजा गुलदस्ता ॾिसणा आहिनि त हसन हुसैन खे। शहीदनि जे नौजवाननि जो सरदार। बाक़ी के दोस्त चवंदा आहिनि त तव्हां सहाबा जी तारीफ़ घणी कंदा हो, अहल बैत जी कोन कंदा हो। अहल बैत बि सहाबी आहिनि। सहाबी उनखे चइबो आहे जंहिं नबी ते कलमो पढ़ियो, पंहिंजनि अखियुनि सां महबूब जी ज़ियारत कई या कलमो पढ़ियईं, महबूब उनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। उन में ॿार बि अची विया, उन में माज़ूर नाबीन बि अची विया। जंहिं महबूब ते कलमो पढ़ियो, अल्लाह उन जे लाइ महबूब पंहिंजे ज़ुबान सां ऐलान कहिड़ो कयो, असहाबी कन नुजूम, मुंहिंजा सभु सहाबी आसमान जा सितारा थी, सभु सहाबी। मिठड़ो अली सहाबी बि आहे, अहल बैत बि आहे। ख़ातून जन्नत सहाबियानी बि आहे, अहल बैत बि आहे। हसन हुसैन सहाबी बि आहिनि, अहल बैत बि आहिनि। बाक़ी मसइलो हीअ आहे बाबा साईं, सूर मथे में हुजे, सूर हुजे मथे में, इलाज कजे कन जे सूर जो। इहो डॉक्टर सियाणो आहे। दाह वञी ॾिनसि मरीज़ त मूंखे सूर मथे में आहे, चई सुम्ह त कन में दवा थो विझे। सूर हुजेसि अखियुनि में, वरी दवा नक में विझेसि। इहो डॉक्टर हकीम सियाणो आहे। असां वटि समूरनि माण्हुनि खे महबूब जे अहल बैत सां मोहबत आहे ई आहे, असांखे बि आहे। असांजी सॼी अखि महबूब जा सहाबी आहिनि त खॿी अहल बैत आहिनि, सॼी अहल बैत आहिनि त खॿी सहाबी आहिनि। सभु असां खां मथे आहिनि। असां त उन्हनि जे पेरनि जे कदमनि खे जेका मिटी लॻाल आहे उन जहिड़ा बि न आहिनि। उहो हाणे चूंकि आम माण्हुनि में महबूब जे सहाबनि सां बुग़्ज़ आहे, इन करे मुस्तफ़ा करीम फरमायो, मिशकात शरीफ़ में हदीस लिखी पई अथव, हिकिड़ो दौरु मुंहिंजे उम्मत ते ईंदो, इहो सभु असहाबी मुंहिंजे सहाबनि खे गारियूं ॾींदियूं। नबी साईं 14 साल अॻु में पेशन गोई करे विया, इहो सभु असहाबी मुंहिंजे सहाबनि खे गारियूं ॾिनियूं वेंदियूं। फल युज़हिरिल आलिमु इल्महू, उन दौर जे आलिम ते फ़र्ज़ आहे त मुंहिंजनि सहाबनि जी तारीफ़ करे। मुस्तफ़ा करीम सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन हिकिड़े ॾींहुं मस्जिद नबी में बीठा हा। हज़रत उमर खे सॾु कयो, हज़रत अबू बकर साईं खे सॾु कयो, ॿिन्ही ते पंहिंजा हथ मुबारक ॿाहूं मुबारक रखियऊं, पाण विच में बीठा। साहबनि खे चयूं ॾिसो था साईं, ॾिसूं था। छा था ॾिसो? चयूं ॿिन्ही पासनि ॾों सहारा आहिनि, विच ते नियाणो आहे। ॿिन्ही पासनि ॾों महबूब जा सहाबी आहिनि, विच में महबूब 1.25 लख नबियनि जो सरदार आहे। फरमाया हा कज़ा नुबस यौमल क़ियामा, ॾिसी छॾियो क़यामत जे ॾींहुं मां ईअं ई उथंदुमि जीअं अॼु हिते मस्जिद नबी में बीठो। माना इन्हनि ॿिन्ही जे विच में मां उथंदुमि। अॼु बि महबूब करीम उन्हनि खे पंहिंजे रोज़े अतहर में सुम्हारियो पियो आहे। मुंहिंजो अक़ीदो आहे तव्हांजो बि इहो हूंदो त महबूब जो रोज़ो जन्नत खां आला ऐं उत्तम। उन रोज़े में महबूब जो हिकिड़ो सहारो, महबूब जो ॿियो सहारो, ॿई सुता पिया आहिनि। महबूब ते सलातो सलाम पढ़णु वेंदे त मजबूरनि इते बि हाज़िरी भरणी पवंदी। दुआ कयो त अल्लाह साईं तव्हां असांखे सचो हैदरी बि करे, सचो सिद्दीकी बि करे, सचो फारूकी बि करे, सचो उस्मानी बि करे, सचो हैदरी बि करे। सचो अवा सच ॿुधायो। मिठड़े अली क़ुरान पढ़ियो कि न पढ़ियो? हाँ बा पढ़ियई। हाणे क़ुरान वारो वरसो असां वटि आहे। हिन साल विफ़ाक़ुल मदारिस में जिन छोकिरनि ऐं छोकिरनि इम्तिहान ॾिना आहिनि लखनि जे तइदाद में, लख
ये तो पाकिस्तान आहे। हिकिड़े रिसाले में 2-3 ॾींहं थिया मां ॾिठो त हिंदुस्तान में 22 लख दीनी मदरसा आहिनि। 22 लख। महबूब करीम ज़ुल्हज बि छा जो महीनो बाबा ॻाल्हायो शहादत जो। मुहर्रम जे 1 तारीख़ ते फारूक आज़म शहीद, 10 तारीख़ ते हसन हुसैन साईं शहीद थियो। भला मिठड़े हुसैन सां मैदान करबला में तव्हां ॿुधो आहे त घणा शहीद थिया हुआ? 70। किन चयो आहे 72। मिठड़े अली साईं खे पहिरीं घरवारी ख़ातून जन्नत आहे, जंहिं मां हसन हुसैन साईं। उन खां पोइ ॿियूं शादियूं बि कयूं। पोइ मिठड़े अली साईं खे उन्हनि मूं औलाद थी। केतिरी? किन किताबनि लिखियो आहे त 18 पुट 17 नियाणियूं। किन लिखियो आहे त 17 पुट 18 नियाणियूं। बहरहाल एतिरा पुट एतिरियूं नियाणियूं। मैदान करबला में मिठड़े हुसैन सां अबू बकर बि गॾियल हो, उमर बि गॾियल हो, उस्मान बि गॾियल हो। इहे कहिड़ा? जेके मिठड़े अली जा पुट हुआ। मिठड़े अली जा पुट हुआ। हो अबू बकर साईं अॻ में, हो उमर साईं अॻ में, हो उस्मान साईं अॻ में। मिठड़े अली पंहिंजनि पुटनि जा इहे नाला रखिया हा, अबू बकर, उमर, उस्मान। हाणे ॿुधायो त हिन जी मोहबत आहे किन दुश्मनी आहे? हिकिड़े ॾींहुं मस्जिद नबी मां मिठड़ो अली ऐं सिद्दीक़ अकबर गॾिजी निकिता। निमाज़ पढ़ाई अबू बकर सिद्दीक़ साईं। मिठड़े अली पोयों निमाज़ पढ़ी मस्जिद नबी मां निकिता। आम्हूं साम्हूं हसन हुसैन खेॾनि बीठा। सिद्दीक़ अकबर आयो, ॿिन्ही खे भाकुर पाते, ॿिन्ही खे चुमियूं ॾिनियूं, ॿिन्ही जे कदमनि खे ॾिठई। वो अली साईं खे चई त मुंहिंजो महबूब हिननि खे चुमियूं ॾींदो हो, मां महबूब जी सुन्नत अदा थो कयां। ॿी ॻाल्हि कहिड़ी चई? महबूब करीम जो चेहरो मुबारक, महबूब करीम जा कदम मुबारक। हिकिड़े जा कदम मुबारक महबूब जहिड़ा हा, ॿिए जो चेहरो मुबारक महबूब करीम जहिड़ो हो। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गोया के सॼो जिस्म इन्हनि ॿिन्ही में हो। तंहिंजे करे अबू बकर साईं अली साईं खे चए पियो, हे तुंहिंजा न आहिनि, हे तो जहिड़ा न आहिनि, हे तो जहिड़ा न आहिनि, हे मुंहिंजे महबूब जहिड़ा आहिनि। इहे लफ़्ज़ जॾहिं अली साईं खे सिद्दीक़ चया त हो खिले पियो त अबू बकर मुंहिंजे पुटनि सां केॾो प्यार थो करे। अल्लाह कुरान में फरमाए छॾियो, व अल्लफ़ बैन क़ुलूबिहिम लौ अनफ़क़त मा फ़िल अर्ज़ जमीअम मा अल्लफ़त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम। रब फरमायो, ओ मुंहिंजा पानड़ो ॿुधी छॾियो, मां महबूब जे सहाबनि अहल बैतनि जे दिलनि जे विच में एतिरी मोहबत पैदा करे छॾी ही जो सॼी दुनिया जो माल ख़र्च कयो त बि अहिड़ी मोहबत नथी थी सघे। महबूब जा सहाबी महबूब ते क़ुर्बान। बसि हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, पोइ आयतुनि जो तर्जुमो कयूं, पोइ दुआ था कयूं। महबूब करीम मैदान जंग में बीठा। साईं जो हिकिड़ो सहाबी सफ़ा फटिजी पई, चकना चूर थी वियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां अची बीठा। फरमा, औसनी, मुंहिंजा पुट वसीयत कर। आख़िरी वक़्त में वसीयत थींदी आहे। को लफ़्ज़ ज़ुबान मां न कढे, पंहिंजे जिस्म खे सुरकाए 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 महबूब जे कदमनि ते अची मथो रखे। पोइ चवणु लॻो, मुंहिंजा साईं, 1.25 लख जा सरदार, माखां वधीक केरु बख़्त वारो हूंदो जंहिंजो आख़िरी साह महबूब जे कदमनि में निकिरे। माखां वधीक कोई बख़्त वारो कोन्हे। हे हा महबूब जा साह। महबूब करीम सभु चओ 1.25 लख नबियनि जे सरदार, ताजदार मदीना जा 70 सहाबी काथे शहीद थिया हुआ? ओहद में। कुझु पंहिंजूं बि ॻाल्हियूं यादि कयो। बदर में बि शहीद, ओहद में बि शहीद,
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनफ़्से नफ़ीस पंहिंजो पाण 27 जंगियूं कयूं। उन में केतिरा शहीद थिया हूंदा? आख़िर में हिकिड़ी हदीस ॿुधायां। नबी से फरमा मन आया सुन्नती इन द फसाद उम्मती फलहु अजर मिअत शहीद। हाली तव्हांखे काॾे बि नथा वठी वञो, घर वेठे शहीदनि जो सवाबु खपे। हा महबूब फरमा जॾहिं मुंहिंजी उम्मत सुन्नत खे छॾे ॾिए ऐं मुंहिंजो हिकिड़ो उम्मती उथी मुजाहिद बणिजी पंहिंजे चहिरे ते मुंहिंजे हिननि ॾाढ़ी जे वारनि खे सजाए, अल्लाह ताला उनखे 100 शहीदनि जो सवाबु। 100 शहीद 100 शहीद। ॿिए हदीस में फरमायो मन अहब सुन्नती फ़क़द अहबनी वमन अहबनी कान माई फिल जन्ना। जंहिं मुंहिंजे सुन्नत सां प्यारु रखियो उन मां सां प्यारु रखियो, जंहिं मां सां प्यारु रखियो इहो मां सां जन्नत में गॾु हूंदो। हाणे त बाबा ॾाढ़ी पटको ऐब न हुजणु खपे। हाणे ॾाढ़ी पटको ऐब न हुजणु खपे। पटको बि महबूब जी सुन्नत, ॾाढ़ी बि महबूब जी सुन्नत। 15वीं सदी में मालिकुल मुल्क तव्हां असांखे ॾेखारियो त वॾनि वॾनि ताक़तुनि खे तबाह ऐं बर्बाद करे ॾाढ़ी पटके वारे खे सदारत जी कुर्सी ते विहारे छॾियो। ॾाढ़ी पटके वारो। सची ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, तासुरात सां ॿुधूं था सॼी दुनिया लर्ज़े थी। जेको सदारत जे कुर्सी ते ॾाढ़ी पटके वारो बीठो आहे उहो ई मुसले ते ॾाढ़ी पटके वारो नमाज़ थो पढ़ाए। अल्लाह ॾेखारियो बाबा तव्हां असांखे अखियुनि सां त कुदरत मुंहिंजी आहे। ऐं मूंखे हिकिड़ी क्लिप ॾेखारियऊं छोकिरनि, उन में पेटनि खे खोलनि था त डॉलर 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 ॿुधा अथव न, पैसा उन्हनि जूं संदूकूं ईअं भरियूं पियूं आहिनि जीअं हिक ॿिए जे मथां तव्हां असां सिरूं रखंदा आहियूं। अल्लाह ॾेखारियुनि त बाबा तव्हांजे रिज़्क जो बि इंतज़ाम मां कयां थो। क़ुर में चई छॾियो वफ़िस समाए रिज़्कुकुम वमा तुअदून। ऐं मुंहिंजा ॿानड़ो ॿुधी छॾियो तव्हांजो रिज़्क आसमान मां नाज़िल थींदो आहे। शहादत मिलंदी आहे जिहाद सां। नबी साईं 1400 साल अॻु में हिकिड़ी पेशन गोई कई आहे, उहा सची थियणी आहे। कहिड़ी? अल जिहाद माज़िन इला यौमिल क़ियामह। जिहाद क़यामत जे ॾींहं ताईं हलंदो। दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। पहिरीं आयत जेका तव्हांजे आॾो पढ़ियमि उन में अल्लाह साईं कलमे वारनि खे सॾु थो करे। कलमे वारनि खे क़ुर करीम में अल्लाह साईं 3 सॾु कया आहिनि। हिकिड़ो सॾु कयो अथई कुल या अय्युहल काफ़िरून, ॿियो सॾु कयो अथई या अय्युहन नास, टियों सॾु कयो अथई या अय्युहल लज़ीना आमनू। हे ईमान वारनि खे सॾु करे अल्लाह चए थो इस्ताईनू बिस्सब्र वस्सलाह। मां रब खां मदद वठो तकलीफ़ थिए त। साईं छा सां वठूं? चई सबुर ऐं निमाज़। सबुर ऐं निमाज़ सां। इन अल्लाह मां साबिरीन, मां अल्लाह सबुर कंदड़नि सां गॾु आहियां। महबूब ही फरमायो मुंहिंजो उम्मती सुभाणे जी निमाज़ जमात सां पढ़े, सुबुह जी निमाज़ जमात सां पढ़े, सॼी राति सुतो पियो हुजे, रब्बुल आलमीन मलाइकनि खे चए थो त मुंहिंजे इन बाने जे खाते में लिखो त सॼी राति इबादत कई। जेकॾहिं तबारक लज़ी खे हिकिड़ो भेरो ॾेई छॾे त क़बर में इहा सूरत नूरानी शक्ल वठी रब जे आॾो सिफ़ारिश कंदी। जेकॾहिं इज़ा वक़तल वाक़िअत खे हिकिड़ो भेरो ॾेई छॾे त बुख न मरे। सुबुह जी निमाज़ पढ़ी सूरत यासीन शरीफ़ खे हिकिड़ो भेरो ॾेई छॾ, तुंहिंजे नाम आमाल में क़ुर करीम जे 10 ख़तमनि जो सवाबु लिखिजी वेंदो। मुंहिंजे महबूब फरमा जेको मुंहिंजो उम्मती 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो क़यामत जे ॾींहुं उथंदो उनजा 5 ई उज़वा 24 जे चंड वांगुरु चमकंदा। मां सुञाणंदुमि मुंहिंजो आहे, हौज़े कौसर ते वठी वेंदुमि जंहिंजो पाणी खीर खां अछो हूंदो, माखीअ खां मिठो हूंदो। हिकिड़ो ढुक पीअंदो त 50,000 वरहे ताईं उञ न लॻंदसि। बेनिमाज़ी जॾहिं क़बर में पहुचंदो, मिशकात शरीफ़ में हदीस लिखी पए 70 नांग उनजे मथां, ऐं हिकिड़ो नांग उन में एॾो ज़हर आहे
नबी पाक फरमा मां नथो चाहां मिशकात से जी हदीस खोले ॾिसूं इस बात अज़ाब क़ब्र में हदीस लिखी पई थो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाइनि था उन्हनि मां हिकिड़ो नाग जेकॾहिं मुंडी ॿाहिरि कढी हिन दुनिया वारे ज़मीन ते हिकिड़ी फूक ॾिए त ज़मीन मां पोख फुटाइण जी सलाहियत ख़तमु थी वञे एॾो ज़हर अथसि 24 कलाक उनखे पियो थो मारे ऐं कुटे पर जॾहिं निमाज़ी उते पहुचंदो आहे उनखे ईअं नज़र ईंदो आहे ॼण टिपहरी जो वक़्तु आहे मलाइक जॾहिं सुवाल जवाबु करण लाइ ईंदा अथसि मर रबो का मन नबी का मादीनो का रब केरु थी नबी केरु थी दीन कहिड़ो थी उन्हनि खे हिकिड़ो अखर चवंदो आहे दऊनी उसली उनखे सिज क़बर में नज़र ईंदो आहे ॼण टिपहरी आहे टिपहरी उन में एतिरो साहु हूंदो जीअं अम्मा जे पेट में बचे खे साहु हूंदो आहे दऊनी उसली मूंखे छॾियो त मां निमाज़ त पढ़ां न महबूब चयो ॼण टिपहरी फिटी कई उन पंहिंजी सॼी मिल्कियत साड़े तबाह बर्बाद करे छॾियईं सॼो त निमाज़ पढ़ो अलाह ताला मलाइकनि खे चवंदो सुवालनि जा जवाब मिली विया छा बाबा सुवालनि जा जवाब मिली विया हालांकि हिकिड़ो बि जवाबु कोन मिलियो जवाबु कीअं मिली विया निमाज़ उहो पढ़ंदो जेको मालिक खे मञंदो निमाज़ उहो पढ़ंदो जंहिंजो मज़हब इस्लाम हूंदो निमाज़ उहो पढ़ंदो जेको रसूलुल्लाह खे ख़ातमुन नबीन तस्लीम कंदो व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।